अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संझा सैयद। आऊं आहियां बिशारत सुमरो। हलंदासीं हेडलाइंस। सेनेट चूंडू आइन तहत करायूं वञनि सदारती रेफरेंस बाबति सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो क़बूल हूंदो। वज़ीर आज़म खे पंहिंजे मेंबरनि ते एतमाद नाहे। इमरान ख़ान खे ख़बर नाहे त छो मेंबरनि जी मंडी लॻण जो ख़दशो आहे। मासूम ॿारनि सां थींदड़ वाक़िअनि ते जल्द कानून साज़ी कंदासीं। हलीम आदिल शेख पारां लॻायल इल्ज़ामनि जी इंक्वायरी हली रही आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं राणीपुर ऐं करुंडी में मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर मुराद अली शाह खैरपुर में अॻूणे वॾे वज़ीर सैयद क़ाइम अली शाह सां संदसि धीअ जे लाॾाणे ते उज़रख़्वाही पिणु कई। कराची जी एहतसाब अदालत फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी के अॻूणे चेयरमैन निसार मुराई के गैर कानूनी भर्तियुनि के मुख़्तलिफ़ केसिस में मजमूई तौर 11 साल टीप की सज़ा ॿुधाए छॾी। ॿिनि जवाबदारनि इमरान अफ़ज़ल और शौकत हुसैन के भी 4-4 साल कैद की सज़ा ॿुधाई वई। मेहर में उमेराबाद के वालिद ॾाॾे और चाचे के कत्ल केस में गिरफ्तार मुख्य जवाबदार मुर्तज़ा चांडियो के मेहर की अदालत में पेश किया वियो। अदालत जवाबदार के 5 ॾींहंनि की जिस्मानी रिमांड से पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस का ईंदड़ ॿुधणी ते अॻभराई रिपोर्ट भी तलब कई वई। वज़ीर आज़म इमरान खान पारां टैक्स उगाड़ी जो हदफ मॉडर्न ट्रांसफॉर्मेशन प्लान और जदीद निज़ाम थियण ते FBR की साराह। FBR के ईमानदारी से कम जारी रखणो पवंदो। निज़ाम तहत वाधू टैक्स उगाड़ी करे सघिबी। जाली शयुनि के रोकथाम और कानून की हुक्मरानी कायम थी सघंदी। वज़ीर आज़म इमरान खान जो ट्वीट। नून लीग की नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पोलिंग जा नतीजा रोकण नतीजन में फेरफार करण की कोशिश है। नतीजा तब्दील करण की कोशिश कंदड़नि खे अहिड़ो अमल महांगो पवंदो। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खकान अब्बासी जो चवणु आहे त NA-75 ते बदतरीन धांधली थी आहे। सिविलियन गाड़ी में सवार माण्हू रात जी उंधाए में NA-75 जी 20 पोलिंग स्टेशन की प्रिजाइडिंग ऑफिसरनि खे खंबे विया। शाहिदियूं मिलियूं आहिनि त प्रिजाइडिंग ऑफिसरनि खे खणी वेंदड़ ज़मीनी मखलूक जा माण्हू न हुआ। साज़िश तहत 20 पोलिंग स्टेशन के नतीजन में देर कई गई। सिंध हुकूमत के तर्जुमान मुर्तज़ा वहाब चयो आहे त PTI की हुकूमत नाअहल और नाकाम है। हलीम आदिल शेख के मामले के सियासी रंग ॾियण की ज़रूरत न है। शायद न मिलियो तो हलीम आदिल शेख के अदालत छॾे ॾींदी।